सिंध सरकार सूबनि ऐं वफ़ाक़ विच में मंशियात जे हवाले सां इंटेलिजेंस शेयरिंग ऐं हिक ॿिए सां सहकार वधाइण जो फ़ैसिलो कयो आहे। मंशियात जे ख़ात्मे लाइ जोड़ियल हाई पावर्ड कमेटी जो ॿियो इजलास कराची में सिंध जे सीनियर वज़ीर शजील इना मेमन जी सदारत हेठि थियो, जंहिं में सेक्रेटरी एक्साइज़ मोहम्मद सलीम राजपूत, सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड अब्बास बलोच, सेक्रेटरी सोशल वेलफेयर परवेज़ अहमद सिहर, ANF जे कमांडर ब्रिगेडियर उमर, DIG CIA मुक़दस हैदर समेत लाॻापियल अमरदारनि शिरकत कई। इजलास में वफ़ाक़ समेत समूरनि सूबनि सां इंटेलिजेंस शेयरिंग वधाइण, लाॻापियल इदारनि जे राब्ते लाइ फ्यूज़न सेंटर क़ाइमु करणु ऐं मंशियात जे आदी माण्हुनि जी बहाली वारनि मर्कज़नि लाइ सिहत खाते खां मदद वठण जो फ़ैसिलो कयो। उन दौरान सीनियर वज़ीर शजील इना मेमन मंशियात जे ख़ात्मे लाइ कार्रवाइनि में तेज़ी आणणु ऐं उन हवाले सां जाइज़े लाइ हाई पावर्ड कमेटी जो इजलास हर 15 ॾींहं घुराइण जी हिदायत कई। इजलास में गॾियल क़ौमनि जे इदारे UNODC मंशियात जे ख़ात्मे लाइ सिंध सरकार खे हर मुमकिन मदद करण जी ख़ातिरी कराई। इजलास में ॿुधायो वियो त मंशियात जे आदी माण्हुनि जी बहाली वारनि मर्कज़नि में दरख़्वास्त ॾींदड़नि जो अंग 9000 ताईं पहुची वियो आहे। तालीमी इदारनि में मंशियात जे वाहिपे ऐं फ़िरहामी में मुलवस 13 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन दौरान ख़िताब कंदे सीनियर वज़ीर शजील इना मेमन जो चवणु हो त फ्यूज़न सेंटर जोड़ण लाइ वफ़ाक़ सां ॻाल्हाइबो, वफ़ाक़ समेत हर सूबे में फ्यूज़न सेंटर जोड़णु घुरिजे त जीअं मंशियात जे रोकथाम लाइ कोशिशूं वधीक मज़बूत थी सघनि। सीनियर वज़ीर शजील इना मेमन चयो त मंशियात ख़िलाफ़ सिंध सरकार जी मुहिम जारी आहे। असां चाहियूं था त समूरा स्टेक होल्डर्स उन में पंहिंजो असराइतो किरदारु अदा कनि। सदर आसिफ अली ज़रदारी मुख़्तलिफ़ इजलासनि में मंशियात जो ख़ात्मो यकीनी बणाइण जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। सीनियर वज़ीर शजील इना मेमन चयो त सिंध सरकार मंशियात ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी ते अमल करे रही आहे। हीअ असांजे नए नसल जी बका जो सवाल आहे। मंशियात ख़िलाफ़ समूरनि स्टेक होल्डरनि खे मुतहद थियणो पवंदो। सीनियर वज़ीर जो चवणु हो त ॻणती जोगी ॻाल्हि इहा आहे त महफ़िलनि तोड़े घरनि में बि हाणे खुलेआम मंशियात जो इस्तेमालु थी रहियो आहे। मुआशिरे में हर क़िस्म जा माण्हू मंशियात इस्तेमालु करे रहिया आहिनि। उन लाइ फौरी तौरु क़दम खणणा पवंदा।